والله مولانا العلي العظيم اللهم صل وسلم ومنزل جلال الكريم والوالدي ولكم يوم मत करे भाई शाबाश बेटा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पाण एक दफ़ो भी यार उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जे असेंबली सेशन में अवां सां मुखातिब आहियूं। बार बार हिन मैसेज के रिपीट करण जो जेको बुनियादी मक़सदु आहे त हीअ जेकी इनरोलमेंट आहे जेका 500-600 जे क़रीब हींअर असांजे अखियुनि अॻियां मौजूदु आहे, इहा असांजे टोटल इनरोलमेंट जो सिर्फ़ु 50 ई हिसो आहे। 50% ही इनरोलमेंट आहे जेका क्लासनि जे अंदरि मौजूदु आहे। इन पासे हलंदा हलो बच्चा। पाण कोशिशि इहा ई कई आहे, सिविल सोसाइटी खे इहो ई मैसेज ॾिनो आहे, शागिर्दनि खे, वालदेन खे, सभिनी ताईं असां इहा ई रिक्वेस्ट मोकिली आहे त पंहिंजे ॿारनि खे मोकिलियो। उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जे अंदरि अवां जा क्लास हलनि पिया। बिलतरतीब जेके प्रोग्राम आहिनि, जीअं ईद मिलादुन्नबी जे हवाले सां असांजो प्रोग्राम उहो मुकमल थी चुको आहे। करप्शन जे हवाले सां प्रोग्राम रखियलु आहे उहो आहे, ऐं प्लस में जेको आहे सो 5 अक्टूबर उस्तादनि जो आलमी ॾियारो आहे उहो बि असां वटि सेलिब्रेट थींदो। गुज़ारिश इहा आहे वालदेन खे, उस्तादनि खे, सिविल सोसाइटी के त हिन मैसेज के अॻिते शेयर कयो। उन्हनि सभिनी शागिर्दनि ताईं हीअ मैसेज पहुचणु खपे जेके पंहिंजे घरनि जे अंदरि वेठा आहिनि ऐं पंहिंजी क्लासनि खां परे आहिनि। कोशिशि कयो पंहिंजे ॿारनि खे मोकिलियो। असां वटि क्लास बाक़ाइदे रेगुलर हलनि था, प्रैक्टिकल हलनि था। लाइब्रेरी, डिजिटल लाइब्रेरी जो इस्तेमालु असां वटि आम तौर ते थींदो रहंदो आहे। इन जे करे त जीअं शागिर्दनि जी जेको आहे सो रहनुमाई थिए ऐं उन्हनि जी मालूमात में इज़ाफ़ो थिए। लाइन सां हलंदा हलो पुट, शाबाश। हिकु दफ़ो ॿीहर वरी इहा ई रिक्वेस्ट आहे शागिर्दनि खे, वालदेन खे, असां सां ताउन कयो। दादू कॉलेज जे अंदरि, बॉइज़ कॉलेज जे अंदरि अवां जा क्लास हलनि पिया ऐं 500-600 जे क़रीब जेकी रोज़ जी इनरोलमेंट आहे, इहा टोटल इनरोलमेंट जो असांजो अधु ई आहे। महिरबानी कयो, असां सां ताउन कयो, पंहिंजे ॿारनि खे मोकिलियो जीअं अवां जी पढ़ाई मुतासिर न थिए। पाकिस्तान ज़िंदाबाद।